तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी कहानी तव्हांखे ॿुधाईंदासीं ऐं तव्हांखे ही बि ॿुधाईंदासीं त मीर आख़िर मूसा जो साथ छो नथो ॾे, कहिड़ी क़िस्त में मूसा जो साथ ॾींदो ऐं बिल्कुलु नवाब खान जे ख़िलाफ़ थी वेंदो मीर, उहा कहिड़ी क़िस्त अचण वारी आहे, घणे क़िस्तूं अञा रहियल आहिनि, इहो बि तव्हांखे ॿुधाईंदासीं इन नंढड़े वीडियो में। पहिरियां इन खे पूरो ॾिसो दोस्तो ऐं आराम सां ॾिसो, सुकून सां ॾिसो, तव्हांखे कहाणी सॼी सम्झ में अची वेंदी। ऐं थी सघे तो दासी टीवी यूट्यूब चैनल के ज़रूरु सब्सक्राइब कंदा ऐं फेसबुक पेज ते अगरि ॾिसी रहिया आहियो तो फॉलो लाइक शेयर ज़रूरु कंदा इन वीडियो खे। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं दोस्तो, काफ़ी क़िस्तनि खां वठी तव्हां बि परेशान हूंदव त मीर मूसा जो साथ छो नथो ॾे, ऐं मीर उहो आहे जंहिं मूसा खे कुरट मां छॾायो ऐं हाज़िरी उते मतिलबु जंहिं टाइम हुई त बयानु बदिले वियो मीर, बिल्कुलु दोस्तो उन खे दोस्ती जो यादि अची वई पुराणी, इन जे करे बहरहाल हाणे छो नथो करे मीर, छाजे करे मूसा जो साथ नथो ॾे, वरी ख़िलाफ़ छो थी वियो आहे दोस्तो, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं। पोइ इन क़िस्तनि में मां तव्हांखे इहो बि ॿुधायो हुयो त मीर जेको आहे शामीर खे ॻोल्हे रहियो आहे, मूसा जी भेण खे ॻोल्हे रहियो आहे, त उन खे नवाब खान किथे लिकाए रखियो आहे। नवाब खान खे एतबार ॾियारण जे लाइ मीर इहे क़दम खयां मूसा जे ख़िलाफ़, उन खे धक बि हयईं, उन जी बेइज़ती कयईं, जीअं नवाब खान पूरो एतमाद करे मीर जे मथां। पोइ मीर उहे राज़ वठे नवाब खान खां त उहे मरी विया आहिनि शामीर वारा या अञा ज़िंदा आहिनि, इहा ई वजह आहे जंहिंजे करे मीर ख़िलाफ़ बीठो आहे मूसा जे। जॾहिं नवाब खान मीर खे ॿुधायो हे माण्हू हिते आहिनि, उनखे ख़बर पइजी वई, तव्हां ॾिसिजो उन्हनि खे छॾाए उन ॾींहुं मीर मूसा जो थी वेंदो ऐं नवाब खान जे ख़िलाफ़ थी वेंदो। बहरहाल इहे टाइम बि जल्द अचण वारो आहे, कुझु क़िस्ता रहियल आहिनि, उन खां पोइ तव्हां ॾिसंदो त इहो कमु बि थी वेंदो। जहिड़ो ई इन शइ ते हले थो शामीर ऐं मूसा जी भेण ते, अगरि उहे मिली विया जो ड्रामो ई ख़तमु थी वेंदो। बहरहाल कुझु क़िस्तूं अञा हलंदियूं, बाद में इहे सीन तव्हां ॾिसंदव दोस्तो। असांखे ॾींदा इजाज़त, ख़ुदा हाफ़िज़।